ऐं मुंहिंजा सुहिणा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े भेरे रस्ते सां पिया आया, परे खां उठ भॻो थो अचे, हिकिड़ो उठ भॻो थो अचे सहाबा किराम आॾो था वञनि त मथां हे चरियो उठ हुजे, चितो हुजे ऐं सरकार खे तकलीफ़ पहुचाए। पाण फरमायो सहाबा परे छो, इहो उठ मां वटि दाही थो अचे मसलो। सहाबा खे परे कयो, उठ परे खां आयो आहे, रड़ियूं पहुंदियूं छो अचनि थियूं वारस वटि सकलैन जो लॻी आहे। 18,000 क़िस्म जहान जा सभिनी ने नुबुवत आहे सरकार जी। सभई दाह जेका ॾियणी हुजनि त सरकार खे अॼु ॾींहुं ताईं सरकार वटि दाह। अॼोके वक़्त में हिकिड़ो नाइब आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, जंहिंखे कयूम ज़माने जो सरबो आहे। अॼु सभु मख़लूक़ात उन खे दाह ॾींदा आहिनि या दाह हुजूर वटि पहुती। इहो रहणो आहे क़यामत ताईं। पाण परे छो इहो दाहणी कयूं हुजे, डुक पाए जॾहिं भरसण आयो रड़ियूं कंदो तॾहिं चए सजदे में मथड़ो रखियईं, यार मथो रखी ऐं पोइ वरी कंध खणी आऊं हुजूर ते कुल्हे मुबारक करे ऐं घिघाट करणु शुरू करे ॾिनई। दाहणी पियो ॾिए त सही मां साईं जुर्म किबला मूंखे वहाए 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 बुख ॾेई, मूंखे खाधो बंदि, पाणी बंदि, कॾहिं ॾियनि कॾहिं न ॾियनि, वहाए सख़्तु किबला। हाणे मूंखे मारण जे वास्ते वरी क़त्ल करण जे वास्ते बि तयारु थिया आहिनि। मां तो वटि परा पेश पवण आयो आहियां। मुंहिंजा सुहिणा रब करीम जो कसम आहे, हर हिकु मख़लूक़ात जी पनाह जो हंधि मुंहिंजी सरकार आहे। अॼु जेको शख़्स वञे सरकार जे हुज़ूर में वञी पेश पवे, रब इज़त जो कसम आहे त उथण खां घटि न आहे। रहम जो दरिया अॼु बि उहो ई वहे। पाण ॻाल्हियूं ॿुधी, उठ जा गंगराट ॿुधी, हुनजी अखियुनि मथां पई पाणी पियो वहे त हुजूर सलाह सम्झे अखियुनि में ॿार करणु डुड़क वही पिया। पाण फरमायो ते मालिक जी दाह थो ॾिए, हिनखे बुखूं बि ॾिनो अथनि, मारियो अथनि, क़त्ल करण जो इरादो कयो अथनि। थोरी देरि खां पोइ हिते हिनखे हथ शफ़क़त जो घुमायूं, हुनजो मालिक बि आयो हिन मंज़िल जे मथां। अर्ज़ु कयईं कि भला उठ मुंहिंजो भॼी आयो आहे साईं जन। पाण फरमायो त तुंहिंजे उठ सां तो ज़ुल्म कयां थो पंहिंजे उठ सां, हाणे उठ इहो जो कास तोखे न मिलंदो, इहो विकिणी ॾे असांखे, उठ असां पाण वटि रखंदासीं। ऐं मुंहिंजा सुहिणा रब करीम जल शान महिल ॼाणे थो, पहिरें भेरे काफ़िले सां वियासीं त उठनि जो काफ़िलो लाॾियूं पोइ थियूं आहिनि। जॾहिं सरकार जे दरगाह शरीफ़ में वञूं पिया, तॾहिं पोइ हिकिड़े हाजी सगोरे उठ हा डुबरा मींहं न उठो, पोइ हुन ॿियो उठ साॼो हो को सो उन जे नाले हुनखे बदरी खे चई, मोहम्मद साले नालो होसि, त भई उठ हे मां न चढ़ंदुसि मथां, हे डुबरो आहे किरी पवंदुसि किथे थाबो ईंदो, मूंखे फिराणो उठ ॾे। ख़ैर हुन त उठ मटाए हुनखे ॾिनो। राति जो उते मंज़िल बीर सईद मसीद जे मथां ख़्वाब में पियो ॾिसे त मदीने शरीफ़ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में पहुचणु नसीब थियुसि। अकबरी हज इहो आहे मुंहिंजा सुहिणा, अकबरी हज इहो आहे। महबूब मिलियो गंज थिया, जन अखियुनि सां अजीबन खे ॾिठो, तन नेणनि कई नेरान, जीअ जुसे ऐं जान कर हुज़ूरी हज कयो। तॾहिं ॾिसे पियो त मां हुज़ूर वटि पहुतो आहियां, उते मजलिस आहे, उन हद जे मथां मजलिस में हे बि वञी हाज़ुर जॾहिं थियो आहे त अॻे ॾिठईं त मूंखां उहो उठ जेको डुबरो आहे सो बीठो आहे, दाह पियो थो ॾिए हुज़ूर खे कि भला सुहिणा साईं मूंखे तुंहिंजा हाजी पंहिंजे महिमान अचनि था, मां ग़रीब नथो वणान पियो, हो बि धिकारे थो, हो बि धिकारे थो, हो बि धिकारे थो। सुहिणा साईं मां ग़रीब जो तोखां सवाइ मां काॾे वञा, तुंहिंजा महिमान मूंखे सवारी नथा कनि, मां डुबड़ो थी पियुसि तंहिंजे करे कि दाह ॾिए थो बीठो उठ। ख़ैर हे सुजागी थी त ॾिठई त उठड़ो वेठो हो भरसाण, उन महिल रड़ करे उथियो, जंहिंजा दाह मां ते ॾिनी अथई, पटको लाहे उठ जे पेरनि ते भाकुर पाए चुमियो ॾे, रब जे वास्ते मूंखे माफ़ी अदा कर। थप्पड़ा खणी वरी अची उठ जे भरसां वेठो, चई त थप्पड़ मुंहिंजा पिया हुजनि, मां तो ते चढ़ंदुसि वेंदमि पकड़ंदुसि पंध महबूब ॾे, बाक़ी अलाह वास्ते मूंखे रुॻो माफ़ी ॾे। पर ॻाढ़ो पटरो जेकी पुॼे थो वठी हिनखे खाराईंदो पीआरींदो मदीने शरीफ़ ताईं। ऐं मुंहिंजा सुहिणा मथां तूं चवे त पोइ हिनखे ख़बर कान्हे का वारस आहे त सभिनी जो वारस आहे, वारस आहे त सभिनी जो वारस आहे। मुंहिंजा सुहिणा अञा हिसाब अॻिते रखिया आहिनि, हिते त हाणे हिसाब जो हंधि हुजे हा त काफ़र हिकिड़ो बि कोन हुजे हा। मुंहिंजा सुहिणा सलात शरीफ़ पर हज़रत